नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे लाहौर मां ख़बर ॾींदा हलूं त इसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में नेब जी जिस्मानी रिमांड एतसा रद्द कंदे शहबाज शरीफ खे 14 ॾींहनि जी जोडीशल रिमांड ते कोर्ट लखपत जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। इसाब अदालत में मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी थी। अपोज़िशन अॻवान शहबाज शरीफ खे अदालत में पेश कयो वियो। लीगी अॻवान चयो त नेब जो सवालनामो पुराणो आहे, उन जो जवाब ॾेई चुको आहियां। मां 26 अक्टूबर 2018 ते समूरियूं शयूं ॾेई चुको आहियां। नेब जी जांच ऑफिसर हक़ीक़तनि जी उबतड़ ॻाल्हियूं कयूं। जांच ऑफिसर जवाब ॾिनो त 2018 में जांच आशियाना ऐं रमज़ान शुगर मिल्स में मुकमिल कई हुई। अॻूणे पंजाब जे वॾे वज़ीर अदालत में पेशी दौरान चयो त मूंखे गिरफ़्तार थिए 85 ॾींहं गुज़री चुका आहिनि। 26 अक्टूबर 2018 ते आमदनी खां वधीक असासन वारे केस में जांच शुरू थी। मूं जेको कर्ज़ खयो उन जो मुकमल रिकॉर्ड लिखी ॾेई चुको आहियां। हिन चयो त ही 17,000 पाउंड कर्ज़ जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, जॾहिं त मां 10 साल हिन सूबे जी ख़िदमत कई आहे। इन मौक़े ते नेब प्रोसिक्यूटरी चयो त ही कंहिं सवाल जो जवाब ॾियण लाइ तयार ई न आहे। छा असां जांच ई न करियूं? अदालत नेब जे जिस्मानी रिमांड जी इस्तआ रद्द कंदे शहबाज शरीफ खे जोडीशल रिमांड ते जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। वाज़ेह रहे त गुज़िरियल ॿुधणी ते इसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस में सदर मुस्लिम लीग नून शहबाज शरीफ जी जिस्मानी रिमांड में 7 ॾींहं जी वाद कई हुई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।